अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाईंदो पियो हलां पाप नगर ड्रामे जे बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुमि त पाप नगर ड्रामे में रेस बालाज खान खे पंहिंजो भाउ नंढो गिरफ़्तार करण लाइ पुलिस वठी आयो हुयो। जी हा दोस्तो, पुलिस जेको आहे रेस बालाज खान खे गिरफ़्तार नाहे कंदी। उनजो नंढो भाउ जेको आहे त पंहिंजे भाउ वॾे जे खून जे इल्ज़ाम में रेस बालाज खान खे गिरफ़्तार करण लाइ पुलिस खे वठी आयो हुयो ऐं क़ैद खाने में जेके माण्हू बंद आहिनि उन्हनि खे बि आज़ादु करण लाइ आयो हुयो। पर दोस्तो, क़ैद खाने मां जेको आहे माण्हू आज़ादु न आहिनि थींदा। रेस बालाज खान खे बि पुलिस जेको गिरफ़्तार नाहे करे सघंदी। जी हा दोस्तो, ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेस बालाज खान ज़िद ते अची चुको आहे ऐं मुंशीअ खे चए पियो त राबेल खे मां कहिड़ी बि सूरत में हासिलु कंदुमि। जी हा दोस्तो, रेस बालाज खान ज़िद में अची वियो आहे ऐं प्यार में न त ॾाढ में राबेल खे हासिलु कंदो। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेस बालाज खान पहिरियां चए थो प्यार में जेकर राबेल मुंहिंजो अंदर जो ठार थिए त बहितर आहे, न त मां पंहिंजो ॾाढ हलाए बि राबेल खे हासिलु कंदुमि। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ॿिए पासे खां जेको आहे शेर दिल ऐं मल्हार जेको आहे त तयारी करे रहिया आहिनि पंहिंजी ऐं क़ैद खाने ते हमिलो करण लाइ ऐं क़ैद खाने ते हमिलो करे रोशन खे आज़ादु कराए वेंदा। दोस्तो, उमेदु कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।